अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़तबस्सम ज़ाहिकम मिन क़ौलिहा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाईरो, स्टेज ते नूरानी चेहरन वारा तवाज दीदार करे दिल ठारे रहा आयो। सोने नबी जे मिलाद जी सोनी महफिल कादरी साहब नात खान सोने भिटाई जा शेर पड़ी दिल के अले किथे पहुंचाए छो। अल्लाह करीम मुहब्बतूं कायम दायम रखंदो, मदीने वारे साईं सा सिक सलामत रखंदो, इश्क वारी तार जोड़ियल रखंदो। ही मिलाद पाक जी महफिला उलमाए किराम खां पंजे सुन्नी मुकर्ररन खां तवा बार बार सोने नबी जे मिलाद पाक जा तस्करा बुधंदा रहो था। को सीरत जो बयान करे थो, को मिलाद जो बयान करे थो, को मदीने वारे साईं जे मोजज़न जो जिक्र करे थो। अज दिल चवे थी मुस्तफा करीम जी हिकड़ी सोनी आदत तवंजे सामो बयान कयो। मदीने वारे साईं जे सीरत पाक जो, हुजूर जे जिंदगी जो, कायनात जे ताजदार जो, अल्लाह जे महबूब जो एक एड़ो गुण तवा के बुधाया जेको दिलुन के जोड़ींदो आ, टुटलन के गंढींदो आ, परे पियलन के वेझो कंदो आ, दिलुन के पाण में मिलाईंदो आ। उआ सुन्नत जेकने उम्मत में अची वने, उम्मत पंजे नबी जे उन सुन्नत जे मथा अमल करे त टुटल दिलियूं जुड़ी पवंदियूं। ज़ाल मुड़स नथा ठहन, भा पाण में नथो ठहे, वक्त ॾिसो था नाज़ुका, घर घर में झेड़ो आ। यार तू पासे थी या हेडे थी या होडे थी, खुदा खुश कर। अज घर घर में, कोठन में, शहरन में, कौमुन में, कबीलन में, बिरादरियुन में वेढ़ांदा खेड़ांदा, पर मुस्तफा करीम जी हिकड़ी अदा, हिकड़ी सुन्नत जेकॾहिं अमल कयो अल्लाह कंदो त टुटल दिलियूं जुड़ी पवंदियूं, छिनल गंढिजी पवंदा। उहा मदीने वारे साईं जी अदा, सोने नबी जी उहा सुन्नत,
मदीने वारे साईं जो उहो आला इखलाक जे दुश्मनन के भी कदमन ते निमाए छड़ियो हुई। छा तमा चाहिंदो तो सोने नबी जी उन अदा जो तवाजे सामू मां जिक्र कया। रुगे बुधंदो या पांजी अमली जिंदगी में उन्हें ते अमल करण भी चाहिंदो। एड़ी सुन्नत तो बुधायाव जेका बगैर मेहनत दिया। हूं तो नमाज भी सुन्नत आ, रोजो भी सुन्नत आ, हज भी सुन्नत आ। साईं जन हज कयो तो सुन्नत थी ना। सुन्नतुन में मेहनत भी आए, के सुन्नत में पैसो खर्चा, पर एड़ी सुन्नत तो बुधायाव जेका बिना पैसन जे मुफ्त वारी सुन्नत आ। ऐं फायदो एड़ो आ जो लखन करोड़न का वधीक। मुझे आका जी सुन्नत है मुरकण। मदीने वाले साईं जो सोने नबी जो कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा। मदीने वाले साईं जी आदत मुबारक हुई जो घणो करे साईं जन मुरकंदे नजर ईंदा। जेडी मल हवेली पाक मां निकरंदा मुरकंदा ईंदा, कैसा ॻाल्हाईंदा मुरकंदा। खास करे रिवायत में अचे तो जेडी मल हजरत अबू बकर के ॾिसंदा हुजूर मुरकंदा, हजरत अबू बकर मुरकंदो। सोना हबीब हजरत उमर के ॾिसंदा साईं मुरकंदा, हजरत उमर मुरकंदो हुई। कॾहिं माण्हू मुरकंदो आके सबब जे करे, साहबी था चवनि असांखे सबब जी ख़बर न पवंदी हुई। इन्हनि ॿिनि यारनि खे जॾहिं सोना नबी ॾिसंदा त पिया मुरकंदा, इहे यार बि पिया मुरकंदा हुया। जॾहिं हवेली पाक में ईंदा त मुरकंदा ईंदा। जॾहिं को मुसाफ़िर ईंदो हो धारियो मानू उनके ॾिसंदा तो उनके निहारे मुरकंदा हुई। हत्ता कि को दुश्मन, को वेरी, को सोने नबी जो दुश्मन ईंदो हो हुजूर के ॾिसंदो हो, हुजूर मुरकंदा तो उन जो मन मोहे विझंदा। ऐं सोहणे मानू जो मुरकण जी हसीन चेहरो, हसीन मानू जडे मुरकंदो आ न, उन जी मुरक दिल ते असर कंदी आ, नफरतूं मेटाईंदी आ, दिल में मोहब्बतूं पलटींदी आ। ऐं उहा मुरक मदीने वारे साईं जी अॼु बि कायम आ। अॼु बि को खुश नसीब बख्त वारो जंहिंखे मदीने वारे साईं जी ख्वाब में ज़ियारत थी, पहिरियों भेरो जॾहिं ख्वाब में साईं जन खे ॾिसंदो त हुजूर उन ॾे ॾिसी ऐं मुरकंदा। पहिरियों भेरो जंहिंखे बि ज़ियारत थींदी, अला करे छल असां सभिनी खे दीदार थी। जॾहिं पहिरियों भेरो को आशिक, को हुबदार मुझे नबी के ॾिसंदो न ख्वाब में तो सोना उन सां मुरकी निहारींदा। ऐं जॾहिं ॿियो भेरो कंहिंखे ख्वाब में ज़ियारत थींदी त साईं जन उन सां मुसाफ़ो कंदा, मुरकंदड़ चेहरे सां हथ हथ में मिलाईंदा। ऐं बख़्त वारा हिन जन खे वरी वरी दीदार थींदो आहे जॾहिं टियों भेरो साईं जन जी कंहिंखे ज़ियारत थींदी त हुजूर मुरकी उनखे सीने सां लाहींदा, भाकुर पाईंदा। ऐं जंहिंखे मदीने वारे जो भाकुर नसीब थी वञे उन जो नालो वलीयनि जी जमायत में निकिरे। ऐं जंहिंखे साईं जन जे मुरकंदड़ चेहरे जी ज़ियारत थी वञे, जे ज़ाहिरी ज़िंदगी में ॾिठई त उहो असहाबी आहे, उन तां दोज़ख जी बाहि हराम आहे।
ऐं जे ख्वाब में मुझे सोने के मुरकंदे ॾिठो उहो अल्लाह जो वली बणजी वेंदो। चओ चओ इहो अल्लाह जो। ऐं ॿुधो नौशरे वारा ॿुधो, अॼु बि मदीने वारो हयातुन नबी आहे। कन खे ख्वाब में, कन खुश नसीबन के सुजागी में, हिन मथे वारियुनि हिननि अखियुनि सां जंहिंखे चाहींदा आहिनि अॼु बि दीदार कराईंदा। ऐं जंहिंखे सुजागी में, बेदारी में मदीने वारे मीर जी ज़ियारत थी वञे, खुदा जो कसम आहे इहो अल्लाह जो मुकर्रब वलीउल्लाह बणजी वञे। ऐं उम्मत में अहिड़ा खुश नसीब थिया आहिनि। इमाम जलालुद्दीन सुयूती तो चवे त रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नीफं व सबईन मर्रा, 75 फेरा सुजागीअ में मूं मदीने वारे साईं के हिननि अखियुनि सां ॾिठो। सुजागी में। ऐं इहो उम्मत जो वली हुयो हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती, जे हुजूर जे अब्बाणनि जे शान में, हुजूर जे वालिदैन करीम आहिनि हज़रत अब्दुल्ला ऐं अम्मा आमिना साईं जे शान में 8 किताब लिखिया। घणा? 8 किताब लिखिया हुयई। इन खुश नसीब के 75 फेरा सोने नबी सुजागीअ में पंहिंजी ज़ियारत कर। ऐं मिस्र में हिकिड़ो वली थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो हो हज़रत अबुल अब्बास मुर्सा रहमतुल्लाह अलैह। उहो फरमाईंदो हो त लो हुजब अन्नी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहज़तन अन रुयती मा अदितु नफ्सी मोमिना, छिंपण जेतरी देर जे मुंहिंजो नबी मुंहिंजे अखियुनि खां ओछल थी वञे, दीदार बंद थी वञे, उहा घड़ी पाण खे मोमिन न समझंदो आहियां। हर घड़ी मां सुजागी में अखियूं बूटियां या अखियूं पटियां, हर घड़ी पंहिंजे नबी जो जलवो ॾिस। ऐं हिन दौर में बे एड़ा खुश नसीब है। हिकड़े एड़े मर्द का सा अल्लाह मुखे मिलायो, मूं उन शख्स जी ज़ियारत कई। मिस्र जो शख्स हुयो, नालो मुहम्मद हुयुस। मुखे चई त मुखे कसम आहे उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आ, त मूं सुजागी में पंहिंजे हिननि अखियुनि सां मदीने वारे खे ॾिठो। 1991 जी ॻाल्हि आहे। वो मिस्र जो हिकिड़ो हलाए पियो हिनो बस जो ड्राइवर हुयो, पर मकाम यार जो करम आहे न, जंहिं ते करम कनि। मूं चयोमांसि पोइ तव्हां बस था हलायो, तव्हांखे अलाह हेॾो मक़ाम ॾिनो आहे। चई बस हलाइण हिकिड़ो बहानो आहे, मदीने ईंदो आहियां, अचण जो मज़ो वठंदो आहियां, मोटंदो आहियां, फिराक जो मज़ो वठंदो आहियां, विसाल जो मज़ो, फिराक जो मज़ो, अचण जो मज़ो, मोटण जो मज़ो। ईंदो आहियां त दीदार जे शौक़ में ईंदो आहियां, मोटंदो आहियां त घोड़ा गाड़ींदो वेंदो आहियां त वरी केॾी महिल मदीने मोटंदुसि। बेटा इहो करम मदीने वारे साईं जो उन खे थींदो आहे जेको घणो दुरूद पढ़ंदो, घणी सलाद पढ़ंदो, कसरत सां दुरूद पढ़ंदो, उन खे मदीने वारे साईं जो जलवो दीदार नज़र ईंदो। ऐं जॾहिं बि साईं जन खे ॾिसंदो त मुरकंदे नज़र ईंदो। हज़रत शेख दलाइल रहमतुल्लाह अलैह
दलाइलुल खैरात जो आमिल हुई। दलाइलुल खैरात हिकिड़ो दुरूद जो किताब आहे, उहो उन जो हिज़्ब ठहियल आहिनि, हफ़्ते जे हिसाब सां उहे आशिक पढ़ंदा आहिनि। ऐं जेको दलाइलुल खैरात पढ़ंदो आहे उन सां करम इहो थींदो, उन जे कमनि में कॾहिं रुकावट न ईंदी। दीनी कम हुजे या दुनियावी कम हुजे, जे रस्ते सां वेंदो बंदिश नज़र न ईंदसि, बंदि रस्ता बि रब उन जे लाइ खोले छॾींदो। पुट ॻाल्हि सम्झ में आई जी? इहा दलाइलुल खैरात तव्हांखे बाज़ार में मिलंदी सिंधी तर्जुमे सां। जेकॾहिं तव्हां मां को पढ़णु चाहे त मूंखे मदीने शरीफ़ जे ऐं इराक जे बुज़ुर्गनि खां इजाज़त मिलियल आहे, जे चाहींदो त मां तव्हांखे इजाज़त बि ॾींदुसि, पर उनखे जेके पढ़ंदा। हज़रत शेख दलाइल रहमतुल्लाह अलैह उहो ख़ुशि नसीब हुयो, दलाइलुल खैरात जो आमिल हुयो, ऐं हर रात में उनखे मदीने वारे जो दीदार थींदो। का रात अहिड़ी न हूंदी हुई जंहिंमें पंहिंजे नबी जी ज़ियारत न थियसि। मदीने शरीफ़ हलियो, हज ते आयो, हज करे ऐं पोइ मदीने शरीफ़ ॾे रवानो थियो। उन वक़्त में रोड रस्ता न हुया, उठनि घोड़नि जा काफ़िला हलंदा हुआ, ऐं 8 मंज़िलूं थींदियूं मके ऐं मदीने जे विच में, 8 मंज़िलूं थींदियूं। पोइ उते जा मक़ामी अरब सगोरा उन्हनि जा उठ घोड़ा हूंदा, पोइ माण्हू किराए ते कंदा, अब असांखे मदीने पहुचा, मदीने मां मके पहुचा, किरायो पंहिंजो वठंदा हुआ, पोइ वञी 8 ॾींहं लॻंदा हुआ, मदीने शरीफ़ पहुचंदा हुआ। हज़रत शेख दलाइल रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो काफ़िलो उन में गॾिजी पिया, ऐं उन काफ़िले जो जेको जमाल हुयो, जमाल माना उठ हलाइण वारो, उठ काइण वारो, उठनि जो मालिक सैयद ज़ादो जी, आले रसूल सैयद। पोइ जेॾी महिल काफ़िलो मके मज़ा निकितो, अल्लाह शल उहो ॾियारो हड़नी के नसीब करे। ए मेरे खुदा एक दिन तो वो दिन ऐसा, मक्के में जो दिन गुजरे हो रात मदीने में, लजपाल मोहम्मद की है ज़ात मदीने में। कुछ अश्क निदामत के, कुछ हार दरूदों के, ये लेके चलेंगे हम सौगात मदीने में। मदीने शरीफ से हलिया काफ़िलो, सैयद उठन जो मालिक हो। शेख दलाइल सां उन उठन जे मालिक पंहिंजो नंढो पुट सैयद ज़ादो, उहो उठ ते सवार कई, उठ हकलींदो हलंदो। जेॾी महिल मंज़िलूं वेझो थींदियूं वियूं, हज़रत शेख दलाइल जंहिंखे हर रात सोणे नबी जो दीदार थींदो आहे, ऐं इहा इश्क वारनि खे ख़बर आहे जॾहिं उहे मदीने ॾे वेंदा आहिनि उन्हनि जे दिलि जी कैफ़ियत छा बणंदी आहे। उन उठ वारे सैयद ज़ादे खे चई तकिड़ो तकिड़ो हला, तकिड़ो हला, राति ॾींहुं सफ़र करे वरी किथे मंज़िल कनि। सैयद ज़ादे खे निंड अची वञे, वरी उनखे उथारे, पुट जल्दी कर, उठ जल्दी हकिल, जल्दी काए, जल्दी मदीने पुॼाए। ॿार हुयो, निंड अची वियसि। शेख दलाइल खे कावड़ आई त मूंखे मदीने जी सिक, जल्दी पहुचण जी तांग, ही छोकरो निंड थो करे। उन नंढड़े खे लपाट हयईं, जल्दी हला। सैयद ज़ादे खे जेॾी महिल लपाट हयईं, दीदार बंदि थी वियो।
ज़ियारत बंद थी वई। डोरा पो मिलियो तो मुझे बच्चे जो ख्याल न कयो। तो मुझे हाल जो ख्याल न कयो। दीदार बंद थी वियो, ज़ियारत बंद थी वई। मदीने शरीफ त पहुतो पर जेका रात जो मेहरबानी थी सा बंद थी। मवाज शरीफ ते आयो, निरड़ कसायई, सीनो कसायई, रुनो रड़ियों कयई, आजी निजारी कयई, पर दीदार न पियो थी। मैनू को जी वेख न छटवे, तुसा भलियां दे हथ लजवे। मैनू को जी वेख न छटवे, असा छड़ना तेरा दरना, तेरे दरवाजे ते मरना, तेरे दरवाजे ते मरना। सानू रोज़ हशर दा डरना, साडा तू यो वकील ते जजवे, तुसा भलियां दे। ओ मिठा जिनके रोज दीदार थे वरी जो ज़ियारत बंद थी वने, उन जे दिल ते छा गुजरंदो हुंदो, उन जे रात कीअं ॾींहुं कीअं गुजरंदो हुंदो। रात ॾींहुं तड़पे थो, रोए थो। उन वक्त मदीने जे वलीअ जेकी मौजूद हुया, उन्हनि वटि वियो, रुनो, अर्ज़ कयई, वज़ीफ़ा पढ़ियई, दुरूद पढ़ियई, दलाइलुल ख़ैरात के वरी वरी फेरा ॾिनई, पर ज़ियारत न पई। हिकड़ो उन वक्त मदीने जो कामिल वली हुयो, उनखे अर्ज़ कई, सही मुखों गलती थी वई, मुझो यार रुसी वियो, मुते करम कर। मुंह में हिम्मत ना है जो मां तुझो वो टुटल रिश्तो बहाल करे सका, पर दस जाए जो शाम जे वक्त में ट्रेपारी नमाज खां पो बाबे जिब्रील जे अग्यां हिकड़ी बुढ़ड़ी औरत अचे वेहंदी आ। उन वक्त में बाबे जिब्रील ऐं बाबुल बकी जे अग्यों हारो हुंदो हो, मालो हुंदो हो, ऐं गली सोड़ी हुंदी। हारतुल अगवात सॾबो। हाणे त माशाअल्लाह मैदान आप साम्हूं जन्नतुल बकी आ। इन गलीअ में हिक माई अचे वेंदी आ। उन जो कम इहो आ जो साईं दे रोज़े दे निहारींदी आ, अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहंदा अथसि। वञ जे इहा अम्मा तोसां राज़ी थी वई त दीदार बहाल थी वई। उन टेम ते बाब जिब्रील जे अॻियों आयो, ॾिठई त बराबर बुढ़ड़ी ज़ईफ औरत हथ ॾकनि पिया। बुढ़ड़ी ज़ईफुल उम्र पर रोज़े अधर ॾे निहारे थी, अखियुनि मां लुड़क ईअं पिया वहनि जीअं सावणी जी बरसात वसे। ही जो आयो पटको लाहे खणी पेरनि में विधईसि, अम्मा मुंहिंजो पिरी मूंखे परचाए ॾे, मुझो यार रुसी वियो आ, मुझो दिलदार रुसी वियो आ। अम्मा खुदा जे वास्ते मूंखे महबूब परचाए दे। हज़रत शेख दलाइल ज़ार ज़ार रोए पियो। माई साहबा ॾिठो त हिन जे अंदर में जेका वॾाई पैदा थी हुई रोज़ दीदार करण जी, जेको हिन में आकड़ पैदा थी, सा सभु आकड़ निकिरी वई आ। ही किरी पियो, हीअं हथ खां वठी मथे करे चई, शुभ हाज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही या रसूलुल्लाह। त सुजागी में बेदारी में मुस्तफा जो दीदार।
या तो ख्वाब में ज़ियारत न पई थे या तो सुजागी में ज़ाहिर दे अखिन सा लजपाल नबी जी ज़ियारत थी। या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या हबीब अल्लाह अड़न आधार तू, या रसूल अल्लाह। सदे मदीने में सिगो हिन जमायत के मिठा, वस तुझे जेके सदी सरदार तू, या रसूल अल्लाह यतीमन या हबीब अल्लाह अड़न आधार तू। जेको सिलसिलो टुटी वियो हो वरी बहाल थी वियो, दिल पर जी रोज दीदार ज़ियारत। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब मदीने वाले साईं जी आदत मुबारक हुई, कान मिन अहसन नास सखरा। सही मुस्लिम की रिवायत आ त मदीने वाले साईं जी जात सभिनी का वधीक खिलण में मुर्गण में सोहना होया। एड़ी मुर्ग कायनात में कंखे दान नहीं दी जेड़ो हसनैन जो नानो मुर्गंदो होयो। मुझा दोस्तों अर्रोजुल उन्फ में इमाम सुहेली रिवायत हो आने, कान वजह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुशरिकन बस्सामा। मदीने वाले साईं जो पाक चेहरो सोहणो भी हुयो ऐं सदाई मुरकंदड़ भी हुयो। मां दलील तो ॾियां के तो सोने नबी जी आदत मुबारक कीअं हुई। कान वजह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुशर्रिकन बस्सामा। सोने नबी जो पाक चेहरो नूरानी हो, चिमकंदड़ हुयो, बहकंदड़ हुयो। इन्हनि गलन मजा खुशबू भी निकरंदी हुई त रोशनी जा तजला घर में हबीब ईंदा हुया। बत्ती बिजली बारण की जरूरत न पवंदी हुई। मुस्तफा जे मुखड़े जी रोशनी से घर रोशन थी वेंदा हुया। अम्मा हलीमा साण थी फरमाए जने हुजूर के मक्के मां खणी पंजे कबीले बनु साद में आयस। अल्लाह जाने थो मुखे कॾहिं पे घर में बत्ती बिजली बारण जी जरूरत ही न पई। अम्मा कीअं भला? फरमाई मुस्तफा जे मुखड़े जी रोशनी, सिज जी रोशनी न हुजे, चंड जी चांडो की न हुजे, बत्ती बिजली न हुजे, मानू घरन में दिया बारन, लालटेन बारन, कोला बारन, पर मुंह हलीमा के बत्ती बारण जी जरूरत न पवंदी हुई। मुस्तफा जे मुखड़े जी रोशनी में असांजो घर उजालो। बस्सामा सोना नबी घणो करे मुरकंदड़ रहंदा हुया, हमेशा मुरकंदा रहंदा हुया। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हिकड़े ॾींहुं सोना हबीब जंग ता मोटिया, माले गनीमत मिलिया, विरहाईंदा आया विरहाईंदा आया विरहाईंदा आया। मदीने जे वेझो पहुता हड़ई माल विरहाई जी विया। सखी नदी जेके भी माल गनीमत जा हड़ई विरहाई जी विया। हिकड़ो एराबिया बहराड़ी जो बद्दुआ जेको हबीबन वट आयो। आका जी आदत हुई चादर गिच्चीअ में विझंदा हा,
गलीजुल हाशिया उन्हें चादर जा किनारा खोरा अजब कपड़े जा किनारा जेके न खोरा हुंदा आहे कि न किनारा चादर जा खोरा साईं जन के चादर गिच्ची में पातल हुई उन एरा भी जो आयो ये चादर खवटी छिके जोर सा छिके उन्हें खोरा किनारा मुस्तफा जी गिच्ची मुबारक सुर्ख गिच्ची लाल थी वई चवण लगो या मोहम्मद आतना मिन मालिल्लाहि अल्लज़ी इंदका ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे दिने माल मजा मुखे माल दे बड़ा चूंडे मुंजा दोस्तो हाणे घुरे पियो सवाल पियो करे पर घुरण जो अंदाज ॾिसो घुरण जो अंदाज छा हुयो चादर के छिकी सोने नबी के तकलीफ नहीं फल्तफत इलैहि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतबस्सम हुजूर उन्हें दे निहारियो ऐ सोना नबी मुरकण लगा तोखे के हिकिड़ो लफ्ज़ चवे त तू छा थो समझी तोखे को वठी छिके फ़कीर त असां बि घणा ई आहियूं माशाअल्लाह असां बि पाण खे फ़कीर जी दावा कयूं वेठा आहियूं त असीं सूफ़ी आहियूं फ़कीर आहियूं पर को चूंडड़ी ताणे मुझे नबी जो मुझे आका जी सीरत चाहे सुन्नत चाहे तरीको चाहे हुन गिची पाक के चादर सा छिके सुर्ख कयो आ फतबस्सम हबीब मुरकिया सुम्मा काल मुरूनहू ये रिवायत जेका पढ़म मुस्नद अहमद में आ मुस्नदुल बज़ार में या रिवायत आ साईं फरमाया त बड़ा चूंडियोस पर खाली न ॾिजोस माल सां भरियल ॾियोस चंगन साण चंगाइयूं हर को करे हुए पर तो जिया न को करे पुरन साण भलाइयूं ओ मिठा ही मुझे सोने नबी जे मुरकण जी आदत आ जेडी मल हुजूर उन्हें दे मुरकी निहारियो उन जे दिल में इश्क़े रसूल जागी पियो कदमन ते किरी चीजें गुस्ताखी माफ थे हबीब मुखों गलती थी आ तवा जे मुरकण मुखे मोहे छडियो चो सल्लल्लाहु अलैहि या अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह किताब जो नालो दलाइलुन नबुव्वह बियो किताब कंजुल उम्माल टियों किताब तारीख़ दिमश्क इन टिनी किताबन में उम्मुल मोमिनीन हजरत बीबी आयशा सिद्दीका साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा का रिवायत आ चवे थी तमा बीबी हफ्सा बिन्त रवाहा का उधारी सुई वरती उधारी सुई वरती सुई ने तमा पंजे घोट मोहम्मद करीम जे कपड़े के सेबो दींजस उधारी सुई वठी अम्मा आयशा सिद्दीका साइने हवेली पाक में आई ऐं अम्मा जी फरमाए त मां कपड़े के सेबो पी दिया त ओचतो मुझी सुई हेठ गिरी पई रात जो वगड़ो हुयो अंधेरी रात हुई मां अकेली हुयस मुझी सुई गिरी पई ऐं दियो उछामी वियो हाणे हथ ओराणियूं पई दिया दियो जो उछामी वियो सुई हथ न पई अचे ओचतो लजपाल नबी हुजरे में आया खुदा जो कसम फतबय्यनतुल इब्रत बिशुआइन
नूर वजही हुजूर जे चेहरे जी एडी त रोशनी थी सुई पे गोल्य में सुई में सगो पे विझी वरतुन हसीन चेहरो लाल लफड़ा ये गुलन में अमा साइण थी फरमाए तपो मां खिलण लगियसि साईं फरमायो आयशा तू छो थी खिली केड़ी गाल तोखे खिलायो आ अर्ज कयम या रसूल अल्लाह मां पंहिंजे घोट जे हुस्न जमाल के ॾिसी खुशी में बेटा उन वक्त में जेको साईं जन लफ्ज फरमाया आहिनि से ॿुधो नौशरे वारा तव्हां असांजे लाइ सबक दिलियूं हाज़िर आहिनि सुजाग वेठा आहियो मुझे सुने हबीब फरमायो ए आयशा जे चेहरे जे नूर में तो अज पंजी सुई गोले लधिया अल वैल सुमल वैल सलासा ट्रे भेरा साईं जन फरमायो वैला उन्हें जेला बर्बादिया उन्हें जेला बर्बादिया उन्हें जेला ट्रे भेरा फरमायो लिमन हुर्रिमन नजर इलाहा जल आजल वजहे बर्बादिया उन्हें जेला जेके पंजे नबी जे मुखड़े जो दीदार न उन्हें जेला वैला उन्हें जेला बर्बादिया जेके पंजे नबी जे मुखड़े जो दीदार न थियो मामिन मोमिन वला काफरिन इल्ला वयस्तही अन यंजुर इला हाज़ल वजह दुनिया में को भी मुसलमान त मुसलमान पर काफर भी एक भेरो इन चेहरे के दिसे उन जी भी दिल चवंदी त वरी वरी इन चेहरे जी ज़ियारत उम्र 10 साल 20 साल 30 साल 40 साल 50 60 70 सालन ते पहुतायूं ज़ियारत थी या न थी जे थी त शुक्राने जो नफिल पढ़ न थी त अज खां वठी दुरूद पढ़ण शुरू कर दिल में तांग तड़प तलब पैदा कर मौला वो ॾियारो आण उहा रात आण जो पंहिंजे नबी जे मुखड़े जी ज़ियारत कयां आहे सिक या रसूल सुभान अल्लाह मुझा दोस्तों इमाम तिरमिज़ी तो रिवायत आने मा कानत देहु रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्ला तबस्सुमा हुजूर वड्डा टहक ॾेई न खिलंदा वड्डा टहक का कहा वडो वात पटे खिलण टहक ॾियण साईं कॾहिं बि टहक ॾेई न खिलंदा हुया पर इल्ला तबस्सुमा हुजूर मुरकंदे नजर ईंदा हुया चओ 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 कीअं नजर ईंदा मुरकंदे नजर ईंदा हुया बी रिवायत में आ हजरत अम्मा आयशा थी चवे मा राइतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तजमिअन दाहिकन हत्ता अरा मिन्हु लहवातिही इन्नमा कान यतबस्सम कदे भी ये न थियो जो हुजूर एडो खिलन जो हौड़ू नजर अचन या अंदरियो निड़ी वारो हड्डो ही खिलंदे ज़ाहिर थी पवे ये न थींदो हुजूर रुगे मुरकंदा हुया मदीने वारा साईं चो मुरकंदा हुया पो जेको ॾिसंदो हो उन जी दिल मोहिजी पवंदी हुई दिल खसे वियो खणी मुरकंदे मुरकंदे दिल खसे वियो खणी
मुरकंदे मुरकंदे दाम दिले में हणी दाम दाम दिले में हणी हुरकंदे हुरकंदे दिल खसे व्यो खणी मुरकंदे मुरकंदे वाह पाक चेहरो पसी नूरी निर्मल दिसी पाक चेहरो पसी नूरी निर्मल दिसी वाह जो व्यो बणी बहकंदे बहकंदे दिल खसे व्यो खणी मुरकंदे मुरकंदे दिल खसे व्यो खणी मुरकंदे मुरकंदे नंद मोतियुन मिसल जणो की हीरा लाल बेबरिया पद्मणी चिमकंदे चिमकंदे हजरत अनस बिन मालिक सोचे साईं जन जा अग्या दंद मथा वारा पाण में मिलियल न हुया विच में थोड़ी विथी हुई विच में बिन सामू वारे दंदन जे विच में कुशादगी हुई जेडी मतलब मुरकंदा हा ये लगंदो जणो नूर जी खिड़की खुली वई हुजे जेडी मल गालाइंदा हुया त सरकार जे दंदन जे उन पाक विथी मंजा नूर जा इए शोला इए नूर जो तजल्लियूं निकरंदियूं हुयूं जो भितियुन ते साहबन जा पाछूला नजर ईंदा हुया हेडो न सर्च लाइट बरे त भित ते पाछो नजर ईंदो मिठा जेडी मल हुजूर जो चेहरो सामो थिए मुर्क सामो थिए साहबन जा पाछूला भितियुन ते नजर अचण लगंदा हुया सुभान अल्लाह मुझा दोस्तो जेडी मल को उम्मती हुजूर जी इन सुन्नत ते अमल करे आने वनी तजुर्बो कयो ज़ाल नथी ठहे न घर में अचो मुरकंदे मुरकंदे मिलो ओ मोह चिबो कई वेठी हुजे भले ता मुरकी मिलोस खबर तो न अजुर छा है साईं फरमान था मुड़स पंजे ज़ाल के दिसे खिले ज़ाल पंजे मुड़स के दिसे खिले बई खिलन पो वरी हथ हथ में ही मिलाइन जेके सिंधी में चेबो चंबी मिलाइन ज़ाल मुड़स पान में चंबी चंबी में मिलाइन अल्लाह दिसी खिलंदो आ रब ने ज़ाल मुड़स ने जोड़े के दिसी अल्लाह खिलंदो आ रब फरमाइंदो आ मलाइको हे ज़ाल मुड़स जन के हक हिलाल निकाह जे जरिए मु जोड़ियो आ एक बे में प्यार जो इज़हार था कने ए मलाइको तवा शाहिद थियो इने ज़ाल के भी बख्शुम इने मुड़स के भी बख्शुम न को नमाज पढ़ी न को रोज़ो न को हज न को ज़कात न को खैरात ज़ाल मुड़स के दिसी खिली मुड़स ज़ाल के दिसी खिलियो मां नबी जी हदीस तो पढ़ा पंजे हथ जी गाल ठाए कोन तो बुधाया तो सोने नबी जी हदीस साईं फरमांदा ज़ाल मुड़स के दिसी खिली मुड़स ज़ाल के दिसी खिलियो हथ हथ में मिलायो रब बिनी ज़ाल मुड़सन के बख्शे छे हां हां वेत तावीज़ लिख राइंदो तो ज़ाल नथी ठहे तू ठही दो ने मिस्कीन सा डंडे ते जोर रात दी लड़ाई झगड़ो इंदो बाहर जी कावड़ चे मिस्कीन ज़ाल मा कढंदो कुट को लगो पियो न मिठा असा जो दीन असा के ये न तो से फा में न छोटे छो तो में भी प्यार हो जे न भा करे भी दो जिगर जो टुकरो आ भा चेल जो संदरो आ काडे भी दो कने पांजे किरदार के डिठो दई पांजे प्रकारन के कने डिठो दई पीउ तो सा न छोटे तुजो बच्चो तो सा न छोटे छो कुछ तो दाल में कारो मिर्च है ना सजी दाल कारी
ओ मिठा इन सुन्नत ते अमल कयो। ऑफिस में अचो मुर्कंदा अचो, ऑफिसर्स के दिसो मुर्कंदा दिसो। पंजे मातत हेठो मुलाजिमा नौकरा हारिया घर जो खिदमत गुजारा बुहारीदारा उनके दिसी बे मुर्को या मुर्क जेका थवन एड़ी खूबी आ जेका जिंदगी के आसान करे छड़ी। मां हिकड़ी हदीस तो पढ़ा ता जो तवज्जो चाहींदुस, ध्यान मूं कयो। जेके थकजी पिया आहियो से चो सुभान अल्लाह। सभई थकजी पिया जी, दुआ करो बुधन चाहियो था, तवज्जो कयो। सरकार फरमायो तबस्सुम बे अखीक सदक, पंजे भाव के दिसी ऐं मुर्क। हाणे मूंखे ॾिसी मुर्को साईं फरमांदा ॼणो उठ ख़ैरात कयूं। इते वेठे वेठे उठ जी ख़ैरात, उठ त तूं सॼी ज़िंदगी ख़ैरात कंदे वा मूंखे ख़बर आ नौशहरे वारनि जे लक्षणनि जी। तूं जेको उठ ख़ैरात कंदे वा मूंखे पक्का। हाँ रुगे मुर्की ॾिस साईं हज़रत साईं गुलाम मुर्तज़ा ॾिसी साईं के मुर्को, साईं के ॾिसी मुर्को, साईं बि मुर्के थो। साईं तो उहो ई खिलणो पिरी आहे, साईं जो बाबा साईं बि खिलणो आहे, साईं जो खराणो ही माशाल्लाह मुर्कंदड़ चेहरे साईं। ही फैज़ जेको लोड़े शरीफ जो आहे न इहो मुर्क जो रंग आहे। मूं त मीर साईं खे असां बि कचहरियूं कयूं, मुलाक़ातूं कयूं, उन सां मदीने में बि रस रिहाणियूं कयूं। हीअं अचनि पिया हज़रत मीर साईं रहमतुल्लाह अलैह अचनि पिया, फरमाइंदा त मदीने शरीफ जूं भितियूं बि ख़ुश्क आहिनि, भितियूं बि मींहुं थियूं घुरनि। न को आसमान में जुड़ न ककर न बादल, ये अचन पिया बटे फकीर बि गॾु हुजनि। बाब अॼु त मदीने जूं भितियूं बि सुकियूं ख़ुश्क लॻियूं पियूं आहिनि, मींहुं थियूं घुरनि। शाम थी ऐं था बादल अचनि ऐं थो वसकारो थिए। गुलामाने पंजतन तव्हांखे मुबारक जो सोने नबी जो हेड़ो सोनो मीलाद सजायो था। अल्लाह ताजे रिज़्क में बरकत विझंदो, ताजे माल के रब वधाईंदो, ताजे दीन में बरकत बस हिकड़ो नंढड़ो अर्ज़ आ मुर्कण वारी आदत पैदा कयो। हड़ई नौशहरे वारा इन सुन्नत ते हड़ई अमल कयो। खुदा जाने सजो नौशहरो इए मुल्क मलहीर थी वेंदो। दिलनि जूं कावड़ूं कुदूरतूं कीना निकिरी वेंदा, दिलनि में मोहब्बतूं पैदा थी पवंदियूं। ऐं हजरत सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस आ, हजरत जरीर बिन अब्दुल्ला बजली रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे त मदीने वारे से जॾहिं खां वठी मां मुसलमान थियुसि न कॾहिं बि हुज़ूर मूंखे झिणकियो न, कॾहिं पाण वटि अचण खां मूंखे रोकियऊं न। वला रानी इल्ला तबस्सम फी वजही, जेडी मतलब मुखे ॾिठऊं साईं जन मुर्कंदे ॾिठो। जदो साल गुज़रिया आहिनि मुसलमान थियो आहियां, सोने नबी जी कचहरियुनि में ईंदो वेंदो रहंदो आहियां, पर कसम आ जॾहिं बि आका खे ॾिठुमि त मुर्कंदे ॾिठुमि। जेॾी महिल मिलुसि मुर्कंदे मिलिया। पोइ पंहिंजे नबीअ जी इन सुन्नत ते अमल कंदव जी। जेकॾहिं तव्हांखे बिना पैसनि जे बिना ॾोकड़नि जे हेॾो सवाब मिले, सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत मौला अली खां रिवायत आहे, सोने हैदर करार खां रिवायत आहे त हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं खे ॾिठुमि त साईं जन मुर्कनि वेठा। मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह केड़ो सबब आ जो अवां मुर्को था वेठा? पाण फरमाइंदा अली अॼु मुंहिंजो अल्लाह बि खिलियो आहे, रब खे खिलंदे ॾिसी मां बि खिलां। रब खे माना असांजो रब बि पां पंहिंजे रब खे ॾिसी दहिक तो ने देख रबी
मां खिलियो आहियां पंहिंजे रब जे खिलण खे ॾिसी। वाह मुस्तफ़ा तुझे दीद जो कमाल, जे अखियुनि सां अबू बकर उमर उस्मान अली रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन के ॾिसन, उन अखियुनि सां ख़ालिक़ अकबर जो खिलण भी ॾिस। हजरत मौला अली अर्ज के या रसूल अल्लाह छाजे करे अल्लाह खिलियो। रब फरमाए मदीने वाले साईं फरमाए त अल्लाह ताला इन गाल ते खिलियो जो क़यामत जे ॾियारे में हिकिड़ो माण्हू ईंदो, अल्लाह ताला जल शानू के अर्ज कंदो त मुंहिंजा मौला तोखां सवा ॿियो को बख़्शणहार कोन्हे, मूंखे बख़्श। रब फरमाईंदुसि तोखे पक्का त मूंखां सवा ॿियो को बख़्शण वारो कोन्हे? चवंदो न साईं तोखां सवा ॿियो को बख़्शणहार आहे ई कोन। रब खिली ॾींदो, चवंदो वञो बख़्शो। पो रब फरमाईंदुसि त कहिड़ा कहिड़ा गुनाह कया ही, जेतिरा मलाइकनि खे हुकुम ॾींदो जहिड़ा जहिड़ा हिन गुनाह कया आहिनि उन्हनि गुनाहनि जे एवज़ हिन खे जन्नत जूं नेमतूं ॾियो, बेइज़्ज़त जूं नेमतूं। बादशाह हुआ न, मर्ज़ी वारो आहे न, जेतिरा ॾोह कया त एतिरा हिन खे जन्नत जा दर्जा ॾियो, एतिरा जन्नत में हिन खे इनाम इकराम ॾियो। पोइ जॾहिं उनखे इनाम मिली वेंदा न, पोइ रब खे चवंदो मुंहिंजा साईं अञा हिकिड़ो गुनाह मुंहिंजो फलाणो रहियल अथई, अञा फलाणो मुंहिंजो गुनाह रहियल अथई। पोइ इन ॻाल्हि ते अल्लाह बि खिलियो त मां मोहम्मद मुस्तफ़ा बि खिलियो। अल्लाह जी करम थी। हाणे गुनाहनि ते त मोचड़ा मिलनि न, गुनाह ते सज़ा मिले न, पर अल्लाह जी ज़ात जो उन ते पर्ची पई। रब फरमाए जेतिरा गुनाह अथसि एतिरियूं नेकियूं थो ॾियासि। हाणे पाण तो चई हूं त गुनाह के माण्हू लिकाईंदा मूं चोरी न कई आहे, पुलिस डंडो हणंदसि चवंदसि सही मूं चोरी न कई आहे। हे चवंदो सही मूं अञा ही बि गुनाह कयो आहे, इन जे बदिले में बि ॾे, अञा हे बि गुनाह मुंहिंजो रहियल आहे, इन जे एवज़ में मूंखे ॾे। साईं फरमायो त इन बाने जी इन ॻाल्हि खे ॾिसी अल्लाह खिलियो, उन रब जी ज़ात जे खिलण खे ॾिसी मां मोहम्मद करीम बि खिलियो। ओ मिठा इहो सोने नबी जो तरीक़ो आहे, मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। अल्लाह करीम शाल असां सभिनी खे सोने नबी जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जन ग़ुलामाने पंजतन ऐं तंज़ीम अल फ़ुक़रा जन ही महफ़िल सींगारींदा आहिनि, हर साल मल्हाईंदा आहिनि 14 सालनि खां। अल्लाह उन्हनि खे शादो आबाद करे, अदो जेको नाचाक आहे अल्लाह सी उन खे बि सिहत कामिला ॾींदो, शिफ़ाए मोहम्मद अमीन अल्लाह ताला उन्हें के शादाबाद फरमाइंदो। अल्लाह सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, मौला सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, बेरोज़गारनि खे कुशादी रोज़ी ॾे, आमीन। तंग दस्तनि जूं तंगियूं दूर कर, अल्लाहु आमीन। गम ॾुख परेशानियूं लाह। ये मुंहिंजा मौला मुंहिंजा मालिक करीम हिन अदे जी अमड़ बीमार आहे, उनखे शिफ़ाए कामिला ॾे। जन जा बच्चा नाचाक आहिनि उन्हनि खे सेहत तंदुरुस्ती ॾे, जन जा वालिदैन नाचाक आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजला ॾे, जन जा अज़ीज़ करीब बीमार इस्पतालुनि में उन्हनि खे शिफ़ा नसीब कर। ए मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा।